डॉक्टर साहब, अॼु सुबुह जे सत्र में तव्हां चयो त लिंग्विस्टिक माइनॉरिटीज़ में भी हर प्रदेश में के अनुदान अवेलेबल आहिनि। तव्हांजो मार्गदर्शन असांखे उन में लॻंदो। तव्हां 1 मिंट में हा अचो डॉक्टर साहब। हर एक राज्य में, हिंदुस्तान में जेतरा राज्य आहिनि उन्हनि सभिनि में कानून बंधारण सरखो आहे। मेघालय वारो न ॾींदो या हिमाचल वारो न ॾींदो या महाराष्ट्र वारो न ॾींदो, ईअं न थींदो आहे। बंधारण जेको हिकु ठहियो आहे, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ठाहियो आहे, उहो इम्प्लीमेंट कश्मीर खां वठी करे गुजरात ताईं, महाराष्ट्र ताईं सभिनि हंधि उहो ई आहे। युवा सांस्कृतिक बोर्ड हर एक गवर्नमेंट में आहे। उन जो हिकु अलाइदो मिनिस्टर थींदो आहे, उन जो अलॻि निगम थींदो आहे। उन जे अंदरि हिकु सिंपल फॉर्म ईंदो आहे। सम्झो तव्हां महाराष्ट्र में रहो था त पंहिंजी भले सिंधी लैंग्वेज जी आहे फिल्म, उहो प्रादेशिक फिल्म चइबी आहे। लैंग्वेज कोई बि हुजे, चाहे मराठी हुजे, सिंधी हुजे या गुजराती हुजे, उन में तव्हांखे शूट जेको करिणो आहे, महाराष्ट्र में रहो था त भले तव्हां सिंधीअ में शूट कयो पर महाराष्ट्र में कयो। उन जे अंदरि तव्हां मां हिकु ॿ प्रोमो ॾिठा, गले में हीअं विझंदा न हीअं विझंदा, उन में न मिलंदो तव्हांखे कुझु बि। तव्हां उहो प्रेम बि ॾेखारियो, थ्रिल बि ॾेखारियो, फाइटिंग बि ॾेखारियो, विलन बि ॾेखारियो, पर साथ साथ में मैसेज बि ॾियो संस्कृतिअ जो कि भाई बेटी बचाओ, भ्रूण हत्या, कन्या केड़वणी यानी कन्या के पढ़ाइण जो, विधवा, माँ बाप जी शेवा, ये सब थोड़ा मैसेज भी ॾियो, थोड़ा इमोशनल भी ॾियो। वो फिल्मूं तव्हां हिकु कैसेट ठाहे करे उहो फॉर्म भरबो आहे। उन जे अंदरि अलॻि अलॻि क्राइटेरिया आहिनि, कहिड़ो कहिड़ो कैमरा यूज़ करिणो आहे, कहिड़ा कहिड़ा लोकेशन्स यूज़ करणा आहिनि, उहो करे तव्हां फॉर्म भरे ॾियो। तव्हांखे 100% जीअं हिननि खे 20 लाख रुपया मिलिया आहिनि, अहिड़े नमूने तव्हां बजट उन में सब्सिडी कयो, उहो बजट जे हिसाब सां तव्हांखे पैसा मिलंदा। उहे ई फिल्मूं वरी तव्हां ॿियो फॉर्म भरींदव एवॉर्ड में, वो प्रादेशिक एवॉर्ड भी थींदो आहे, नेशनल एवॉर्ड भी थींदो आहे, इंटरनेशनल एवॉर्ड ऑस्कार भी थींदो आहे। तव्हांजी उहा फिल्म सम्झो हींअर हिननि वरदान ठाही, थेरेसेमिया ते हुई, त उहा पाण विझूं था हुन में ऑस्कार में सिलेक्ट थी वञे त कहिड़ो वांदो आहे। छो जो ऑस्कार में जेके आहिनि उहे चेक करण वारा कोई सिंधी कान्हनि, पर उते पंहिंजो माण्हू जेको चेक करण वारो, ऑस्कार एवॉर्ड ॾियण वारो हिकु सिंधी रहंदो, त उहो सिंधी जी प्रति थोरी त हमदर्दी रहंदसि, थोड़ा त मार्क ॾींदो उनखे। सम्झो 5 करोड़ न मिलियसि, 5 लख त ॾींदो। त इहो फ़ाइदो वठण जो पंहिंजो फ़र्ज़ु आहे। उन लाइ कोशिशि कबी, कोई तव्हांजे घर तव्हांखे फ़ाइदो न पहुचाईंदो। हींअर जीअं हिननि ॻाल्हि कई, तव्हां अंधेरे में तीर मारींदो त किथे न लॻंदो आहे, तव्हांखे हिकदमि निशाने वार ते लॻाइणी पवंदी गोली, तो ई लॻंदव। तव्हांखे डुकणो पवंदो, तव्हां चवंदव मां ई शूटिंग कयां, मां ई डायरेक्ट कयां, मां ई प्रोड्यूसर थियां, त कुझु न थींदो आहे। तव्हांखे टीम वर्क करिणो पवंदो, हिकु माण्हू अहिड़ो रखिणो पवंदो कि उहो कमु उहो ई कंदो। उन बिगड़ न थींदो आहे। तव्हां ख़ाली ख़ाली चिल्लाईंदव कि सरकार कुझु नथी करे, ख़ाली भाषण था कनि, सभु मिलंदो आहे भाई, न मिलंदो आहे अहिड़ी कोई हालत ई न आहे। तव्हां जेको बि घुरंदो मिलंदो। एतिरी सभु बजट्स आहिनि, एतिरा त बजट में अचनि था प्रावधान, उहो अमुक त बजट वापराए बिगड़ रहंदा आहिनि। हींअर असां वटि 500 करोड़ रुपया जो बजट आयो नीति आयोग में, यूज़ न थियो, तो छा कयूं ख़बर अथव? असांखे निगम में सभिनि खे कागर लिखियऊं कि भाई तुम्हारे पास गाड़ी इनोवा खरीद लो, बराबर है, इनको दे दो, उनको दे दो। ये करे हींअर 500 करोड़ रुपया जेको पटेल विकास निगम थियो न, असांजो आर्थिक विकास निगम, हिन में यूज़ कयूं। छो जो उहो वञे थो वरी वापसि बजट, मतिलबु छा आहे? पर उहो बजट जेको आहे वापरण जो, युवा सांस्कृतिक बोर्ड में बजट आहे, तव्हां एप्लीकेबल थियो। पहिरीं तव्हां पिक्चर सुठा ठाहियो, मैसेजेबल हुजनि, तव्हांजी संस्कृति खां परे न ठाहियो। सिंधी संस्कृति यानी केरु? पृथ्वीअ जो पहिरियों मानव सिंधी, सिंधु सप्त सिंधु प्रदेश जी संस्कृति पंहिंजी आहे। सिंधीअ मां हिंदी थियो, सिंधूअ मां हिंदू थियो, त पृथ्वीअ जो पहिलो माण्हू केरु आहे? सिंधी आहे। पाण इहो मैसेज ॾियो।
ऐं तव्हां इहो बि सम्झी वञो कि जेको भारत देश में, ये ॿी थो ॻाल्हि कयां थोरी हटके, भारत देश खे चवनि था भई गांधी जी पूरो हिननि आज़ादु कयो, पर सही मायने में तव्हां ॾिसंदव त भारत देश खे आज़ादु करण में सिंधियुनि जो आहे रोल। हिकु क़ौम बि मूंखे ॾेखारियो था कि जे पंहिंजे देश जी, पंहिंजे स्वजन जी, पंहिंजी माल मिल्कत जी बलिदान ॾेई करे आज़ादु कयो हुजे। पाण सिंधी माण्हू आहियूं, सिंध मां लॾे करे पंहिंजो देश, पंहिंजी संस्कृति, पंहिंजा माउ पीउ, पंहिंजी मिल्कत सभु बलिदान करे, सभु क़तल करे पाण हिते निर्वासित थी करे आयासीं त सही आज़ादी पाण ॾियारी आहे, उन आज़ादीअ जो पाण उपयोग कयो। थैंक यू। धन्यवाद डॉक्टर हरवाणी साहब। तव्हां जेको घुरंदो मिलंदा, इहो मैसेज अॼु कॉन्फ्रेंस में वञी रहियो आहे। मुंहिंजो सुझाव आहे, तव्हांजे प्रदेश में सिंधी कॉर्पोरेट्स आहिनि, उन्हनि जो CSR फंड आहे। तव्हांजे प्रदेश में वॾियूं वॾियूं सिंधी दरबारूं आहिनि। तव्हांजे प्रदेश में वॾा वॾा सिंधी ठिकाणा आहिनि। तव्हांजे प्रदेश में वॾा वॾा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहिनि। छा असां पॉज़िटिवली हली करे उन्हनि खे बाध्य करे सघूं था त सिंधी फिल्मनि खे, सिंधी नाटकनि खे, सिंधी कलाकारनि खे प्रोत्साहन ॾियनि? किथे किथे थी रहियो आहे। हिन कॉन्फ्रेंस में मैसेज वञणु खपे त जेके बि पैसा सिंधी समाज जे जंहिं बि संस्था में आहिनि, उन जी पॉज़िटिव यूटिलाइज़ेशन सिंधी समाज जे ईंदड़ विरासत में, ईंदड़ पीढ़ीअ खे योगदान ॾियण में थियणु खपे।